ڪورونا وائرس بابت اڳڀرائي. ڪورونا وائرس जे ख़िलाफ़ वैक्सीन जी इंसाननि ते आज़माइश ईंदड़ महीने खां शुरू थी वेंदी. बर्तानिया जे एम्पेरियल कॉलेज जे तरफ़ां फेबरवरी जे विच खां वठी करे जानवरनि ते हिकु वैक्सीन जी आज़माइश थी रही आहे ऐं उन खां पोइ अप्रैल में इंसाननि ते पिणु आज़माई वेंदी. ॿिए तरफ़ अमरीकी कंपनी मोडरीना ओरानेविव उहो ॿुधायो आहे त उन जी वैक्सीन इंसाननि ते आज़माइश जे लाइ ईंदड़ महीने कमु शुरू कयो वेंदो. एम्पेरियल कॉलेज में तहक़ीक़ कंदड़नि जनवरी में वैक्सीन जी तयारी ते कमु शुरू करे ॾिनो हुयो. जेकॾहिं उन वैक्सीन जी इंसाननि ते आज़माइश कामयाबु थिए थी त पोइ तहक़ीक़ कंदड़ उन वैक्सीन खे अहिड़े माण्हू ते आज़माईंदा जिन खे इन्फेक्शन खां ख़तरो हूंदो. एम्पेरियल कॉलेज जे प्रोफेसर रोबन शोटिक ऐं उन जी टीम चीन मां हासिलु कयल वायरस जी जीनियाती तरतीब खां पोइ 14 ॾींहंनि में हुन वैक्सीन खे तयारु कयो ऐं 10 फेबरवरी खां जानवरनि ते आज़माइश कई पई वञे. रवायती एंटीबॉडी वैक्सीन जे उबतड़ एम्पेरियल कॉलेज में तयारु थींदड़ वैक्सीन नई जीनियाती कोड खे मश्क में इंजेक्ट कयो थो वञे जंहिंखे अहिड़े प्रोटीन मां तयारु कयो थो वञे जेका कोरोना वायरस जी सतह ते दरियाफ़्त थी आहे, जंहिंमें जिस्म जे अंदरि हिकु मदाफ़ियती रद्द अमल पैदा थी सघे थो. प्रोफेसर रोबन जे मूजिबि असां वटि अहिड़ी टेक्नोलॉजी मौजूदु आहे जेका कंहिं बि वैक्सीन खे अहिड़ी रफ़्तार में मदद ॾिए थी जंहिंजो अहसासु पहिरियां कॾहिं बि न कयो वियो हुयो. प्रोफेसर रोबन वधीक चयो त अक्सर वैक्सीन्स जी दरियाफ़त में 5 खां 6 साल लॻी वञनि था, यानी पहिरियां 1 खां 2 सालनि ताईं वैक्सीन जी तयारी में लॻंदा आहिनि, जंहिंखां पोइ ट्रायल्स शुरू थी वेंदा आहिनि. हूअं त ही बर्तानिया जी वाहिद यूनिवर्सिटी न आहे, पर केतिरनि ई यूनिवर्सिटियुनि में हिन वक़्तु वैक्सीन जी तयारी ते कमु थी रहियो आहे. कैम्ब्रिज यूनिवर्सिटी जी वायरल ज़ोनिटेक्स लेबोरेटरी जे प्रोफेसर जॉनथन हेनी मूजिबि उन जी टीम वैक्सीन जी क्लिनिक खां अॻु वारे मरहले में आहे ऐं तेज़ी सां अॻिते वधी रही आहे. साॻी तरह ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में बि वैक्सीन ते कमु थी रहियो आहे. हिन वक़्त ताईं सॼी दुनिया में 35 कंपनियूं ऐं इदारा कमु कनि था. अमरीकी नेशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी एंड इन्फेक्शियस डिज़ीज़ जे सरबराह डॉक्टर एंथोनी फेवसी ॿुधायो त इंसानी ट्रायल्स जी शुरूआति 6 हफ़्तनि जे अंदरि थी सघे थो, जॾहिं त वैक्सीन 12 खां 18 महीननि ताईं तयारु थी वेंदी. इनोव कंपनी GCAO जे मुताबिक़ उन जी वैक्सीन जी जानवरनि ते आज़माइश थी रही आहे ऐं हलंदड़ साल जे आख़िर ताईं उन जा 10 लख डोज़ तयारु थी वेंदा. हिकु ॿी अमरीकी कंपनी मोडरीना जे तरफ़ां अप्रैल में 45 माण्हुनि ते वैक्सीन जी आज़माइश शुरू थी वेंदी ऐं उन जो चवणु आहे त ईंदड़ साल फेबरवरी ताईं ही वैक्सीन आम थी वेंदी. क्वींस यूनिवर्सिटी जे तरफ़ां बि वैक्सीन खे जानवरनि ते आज़मायो थो वञे, जॾहिं त हिकु इसराइली इदारो ईंदड़ 8 खां 10 हफ़्तनि में इंसाननि ते पिणु आज़माईंदो. चीन जी साइंस ऐं टेक्नोलॉजी जे नाइब वज़ीर शोनान पिंग पिणु तस्दीक़ कई आहे त अप्रैल जे आख़िर ताईं वैक्सीन इंसाननि ते पिणु आज़माई वेंदी. उन्हनि सभिनी तहक़ीक़ी इदारनि में थींदड़ कोशिशनि खां हटी करे बि हीउ चयो थो वञे त हिकु असराइती वैक्सीन जी तयारी में घणो वक़्तु घुर्बल आहे. थी सघे थो त शुरूअ में ही वैक्सीन तिबई अमली में शदीद बीमार माण्हुनि जे लाइ मख़सूस हुजे. हिन वक़्त ताईं उन हवाले सां सभ खां बहितर रेमडेसिविर नाले एंटी वायरल दवा करार ॾिनो थो वञे, जंहिंजी आज़माइश अमरीका जे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ में 13 मरीज़नि ते थी रही आहे. चीन जे तरफ़ां हिकु एंटी वायरल दवा फेविलेविर जे इस्तेमाल जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे. वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो.